ख़बर है नाज़िरनामा ताईं पहुचायूं पिया। दादू भरिसां ॻोठ पिपरी जे रहवासी 26 साला पोरियत वण में फाहो खाई पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर है अवां ताईं पहुचायूं पिया। दादू भरिसां ॻोठ पिपरीअ जो रहवासी 26 साला पोरियत वण में फाहो खाई पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो आहे, जॾहिं त बी सेक्शन थाणे जी पुलिस ऐं फोतीअ जा वारिस वाक़िए वारे हंधि पहुची वण में फाथल लाश हथ करे सिविल अस्पताल दादू मुंतकिल कयो आहे। फोतीअ जो लाश सिविल अस्पताल दादू आंदो वियो आहे। इन बाबति वधीक तफ़सील वठंदासीं। लाइन ते आहे दानिश खुश्क। जी दानिश खुश्क, वधीक छा तफ़सीलात आहिनि? आगाह कजो। पोरियत वण में फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे, इन बाबति वधीक छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल मंजूर है। दादू जे बी सेक्शन थाने जी हद आहे ॻोठ पिपरी वासी नौजवान गुलाम शबीर चन्ना जो जेको आहे सो रोडस ऑफिस जे भरिसां वण में टंगियल फाहो खाधल लाश हथ आयो आहे। इतला ते जेको आहे सो फोती जा जेके वारिस आहिनि उहे ऐं बी सेक्शन पुलिस पहुची लाश तहवील में वठंदे सिविल अस्पताल दादू मुंतकिल कयो आहे, जिते फोती नौजवान जेको गुलाम शबीर चन्ना आहे ड्यूटी डॉक्टर पारां हुनजे फोत थियण जी तस्दीक कई वई आहे। जंहिं बाद फोती जो जेको भाउ आहे असद चन्ना उन पारां इहो इल्ज़ाम लॻायो वियो आहे त भाउ जी जेको आहे सो शहबाज़ जमाली ऐं सजाद जमाली सां दोस्ती हुई ऐं ख़दशो आहे त संदन जे भाउ गुलाम शबीर चन्ना खे शहबाज़ जमाली ऐं सजाद जमाली मुबीना तौरु फाहो ॾियण बाद जेको आहे सो असांखे इतलाह कयो आहे त तव्हांजे भाउ ख़ुदकशी कई आहे। उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त भाउ जे पुरसरार मौत जो शफ़ाफ़ जांच कराए ऐं मुलवसनि ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे साणनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जंहिं लाश जेको आहे उहो ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। जी